जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मजीद कीरियो में, जिते इमदाद फाउंडेशन तरफ़ां समाज सुधारक सैयद इमदाद मोहम्मद शाह जी यादि में जनरल कैंप ऐं थैलेसमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप कई वई आहे। हीअ 15वीं कैंप आहे इमदाद शाह जे जनम ॾींहं जे हवाले सां। जनम ॾिहाड़ा समाज में दुनिया में खोड़ तरीक़नि सां मल्हाया वञनि था, सालगिराहूं मल्हाई वञनि थियूं, पर हीउ जेको आहे सो इस्लाह उम्मत यानी समाज जी बहितरी जे लाइ जेको आहे सो माना जनम ॾींहुं मल्हाए थो वञे, जंहिंमें भलाई यानी जेको असांजी शरीयत बि हुकुम कयो आहे त ख़ैर उन्नास मई अनफ़ा उन्नास, तव्हांजो वजूद बहितर हो आहे जेको ॿियनि जे लाइ कमु अचे थो। त इमदाद मोहम्मद शाह जे सालिय फ़र्ज़ंदनि डॉक्टर ज़िया शाह, जलाल महमूद शाह ऐं ज़ैन शाह उन माण्हुनि जी भलाई जे लाइ हीउ कैंप लॻाई आहे। कैमरा में तव्हांखे ॾेखारे त हीउ चारई पासा जेको आहे सो रश लॻी पई आहे। हिते औरतूं बि आहिनि, मर्द बि आहिनि, ॿार बि आहिनि ऐं ॿारनि जो वार्ड अलॻि आहे जंहिंमें चाइल्ड स्पेशल डॉक्टर मोहम्मद सादिक शाल पहुतल आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा डॉक्टर हिते पहुतल आहिनि। हिते इलाजु हले पियो। तव्हां ॾिसो पिया त हज़ारे माण्हू जेके आहिनि हिते पहुचनि था, जेके कैंप मां फ़ाइदो वठनि था, जिन खे मुफ़्त दवाऊं बि ॾिनियूं वञनि थियूं। अचो त हिते जे डॉक्टर न हिते इंतिज़ामिया खां पुछूं था वधीक हिन बारे में छा था चवनि। हा, हीअ असां इमदाद फाउंडेशन जी तरफ़ां हर साल कैंप लॻाईंदा आहियूं, स्पेशलिस्ट कैंप, जंहिंमें हूंदो आहे त हर बीमारी जा डॉक्टर ईंदा आहिनि ऐं उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त सिर्फ़ु ट्रीटमेंट न, असीं उनखे दवाऊं ॾींदा आहियूं, पर उन सां मेन हूंदो आहे त डायग्नोस कजे त बाबा बीमारी कहिड़ी आहे। जीअं अॼु अखियुनि जा असां निकिता आहिनि त अॼु तक़रीबन 60 खां 70 माण्हू कैटरेक्ट माना मोते जा निकिता आहिनि। हाणे उन जो वरी असां हाणे बंदोबस्तु इहो कंदा आहियूं त हाणे वरी अॻे हफ़्ते खां 20 माण्हू हर हफ़्ते उमाणे उन्हनि खे हुते ऑपरेशन कराए वठंदासीं नवाबशाह सिविल हॉस्पिटल में। अहिड़े तरीक़े सां वरी जेको ॿी कंहिं बीमारी जेको निकितो त उन्हनि खे वरी नवाबशाह सिविल हॉस्पिटल हल्को फुल्को त इलाजु ॿियो हिते थी थो वञे, पर मेन मसइलो जेको थियो त वॾियूं बीमारियुनि खे कीअं डायग्नोस कजे त उन जे लाइ इन ई करे आहे कैंप लॻंदा आहियूं। 2010 खां हलाईंदा अचूं ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह जो जेको कमु हो सो बि इहो त फलाही कमु हो, त उन मुनासिबत सां असीं कोशिशि कंदा आहियूं त सदर नक्शे क़दम ते जेतिरो हली सघूं उहो हलियूं। पोइ तालीम जे मैदान में स्कूल आहे उन्हनि जे मसइलो बि थिए थो ऐं हिते हेल्थ डिपार्टमेंट हीअ बि लॻायूं था, अखियुनि जी कैंप लॻायूं था ऐं ईअं बहितरी करण जी कोशिशि कयूं था। थैंक यू। इहा हिकिड़ी ॾाढी मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि, मां उन्हनि वैक्सीनेटरनि खे जेके हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यूसीज़ में कमु कनि था, सकरंड तालके जा ॿारड़ा हिते आया, मां उन्हनि सभिनी खे शाबाश करियां थो जेके पंहिंजी सही ड्यूटी अंजाम, जंहिंजे करे ॿारड़ा मुहलिक बीमारियुनि खां बची सघनि था। मां हिकिड़ो दफ़ो वरी सिंध जा जेके सांझेमंद आहिनि, उहे जेके पंहिंजे वालदेन पड़ॾाॾा ॾाॾा पड़ॾाॾा उहे जेकॾहिं पंहिंजूं वरसियूं मल्हाइनि था या सालगिरह मल्हाइनि था त महिरबानी करे उन में सिहत जे शोबे खे बि आणीनि, जीअं सैयद ख़ानदान निभाईंदो पियो अचे। घणी हद ताईं माण्हुनि जी मदद थिए थी, भला न त उनखे राह मिले थी त हिन जी अखि ख़राबु आहे, हिन जो ऑपरेशन थींदो, हिन खे ॿार खे ॻूढ़ो आहे, हिन जो ऑपरेशन थींदो, हिते न कंहिं ॿी अस्पताल में इलाजु थींदो। सो हिकिड़ो तमामु सुठो क़दम आहे। मां हिन ख़ानदान जे लाइ हमेशह दुआ गो रहंदुसि। सियासी वाबस्तगीअ जी जेका ख़िदमत थिए थी, अॼु सिंध खे इन जी ज़रूरत आहे। न त असां तक़रीबन जेके असां वटि हींअर पॉलिटिशियन आहिनि या को ॻोठ जो चङो आहे, उन्हनि वटि इहो आहे त हीउ मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो कोन्हे, जेको मुंहिंजो कोन्हे उनखे दर ते बि कोन अचणु ॾिबो। हीउ वाहिद दर आहे जिते असांखे इहा शइ ॾिसण में थी अचे त इंसान जी ख़िदमत करणी आहे, बिना मज़हब जे करणी आहे, बिना रंग नस्ल जे करणी आहे, ऐं बिना इन जे त हीउ मुंहिंजो आहे या हीउ मुंहिंजो कोन्हे उनजे करणी आहे। यकीनन हीउ दर जेको आहे उते असांखे इहो सबक़ु मिले थो। असीं दुआगू आहियूं साईं इमदाद मोहम्मद शाह जे औलाद खे इहा दुआ था कयूं त जेको हीउ पाण मशीन खयो अथनि इन खे अॻिते वधाईंदा त जीअं असांजे माण्हुनि जी ख़िदमत थी थिए। हीअ इमदाद फाउंडेशन जी तरफ़ां मेगा कैंप लॻंदी आहे, मेडिकल कैंप, ऐं हर साल वांगुरु हींअर बि मरीज़नि जो तइदादु तमामु घणो। असां डॉक्टरनि जी हिकिड़ी टीम आहे मुसलसल, जंहिंमें ENT जा डॉक्टर, कार्डियक जा डॉक्टर, पीर्स जा डॉक्टर्स ऐं ॿिया जेके दिलि जो जा जनरल प्रैक्टिशनर, सभु गाइनी जा जी डॉक्टराणी हूंदियूं आहिनि। तमामु सुठी कैंप, हज़ारे मरीज़नि मां फ़ाइदो वठंदा आहिनि ऐं दवाऊं सुठी आला क्वालिटी जूं दवाऊं ईअं बि न हूंदियूं आहिनि, तमामु सुठे तरीक़े सां हलाईंदा ऐं मुनज़म तरीक़े सां इहा कैंप हर साल लॻंदी आहे ऐं असां उन कैंप जो हिसो आहियूं।
तंहिं करे इहा ख़िदमत जो मौक़ो हर कंहिंखे असांजे डॉक्टरनि खे मिलंदो आहे ऐं प्लस असांजा साईं ज़ैन शाह साईं ज़िया डॉक्टर ज़िया इहे कैंप लॻाइण में पूरी मददगार बि आहिनि जिन जे तरफ़ां लॻंदी बि आहे इमदाद फाउंडेशन हिकिड़ी आहे वॾी तंज़ीम बि आहे ऐं खैर जो कमु कंदी आहे। महिरबानी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो मेडिकल कैंप है सालों साल डॉक्टर ज़िया शाह साहब और इनकी फैमिली की तरफ से इमदाद फाउंडेशन के नाम पे हर साल हज़ारों पेशेंट्स आते हैं। अल्हम्दुलिल्लाह अभी भी बहुत ज़्यादा रश है जिसमें बच्चे बड़े और लेडीज़ बूढ़े सब हैं। इनको माशाल्लाह कंसल्टेंसी भी सब मिल रही हैं, अल्ट्रासाउंड की फैसिलिटीज़ भी हैं और मेडिसिन भी सब मिल रही है। अल्हम्दुलिल्लाह ये दुनिया के लिए अगले जहान के लिए बहुत नेक और अच्छा काम है और हर अच्छे बंदे को ग्रुप को एसोसिएशन को ऐसे काम करने चाहिए कि लोगों के मसाइल हेल्थ के कम हो जाएंगे। जी नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं इमदाद फाउंडेशन पारां जारी जनरल कैंप ऐं थैलेसमिया ब्लड कैंप ते आयल मरीज़नि जूं हिते जे इंतिज़ामिया जूं ऐं डॉक्टरनि जूं, जिन जो चवणु हो त इमदाद फाउंडेशन तरफ़ां गुज़िरियल 15 सालनि खां जेको आहे सो हीअ कैंप क़ाइमु आहे जिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर बि अचनि जेके चकास करण सां गॾु असांखे मुफ़्त दवाऊं ॾियनि था। मरीज़नि जे दिलि मां जेको आहे सो इमदाद फाउंडेशन जी इंतिज़ामिया लाइ दुआऊं निकिरी रहियूं आहिनि त हीअ सदा आबाद हुजनि त जीअं ग़रीबनि जे इलाज जी सूरत में मदद कंदा रहनि। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला सां गॾु क़ाज़ी जावैद, सनائي, عبرت, नيوز, سڪرنڊ।